घोटकी मां रिपोर्ट फरमान अली सूमरो जी। मुरीद शाख में कमल सां भरियल ट्राली कल्टी, शहर 3 कलाकनि खां मुकमल बंद। मुरीद शाख विच शहर में कमल सां भरियल ट्राली कल्टी थी पवण सबबि अहम रोड मुकमल तौर ते बंद थी वियो आहे, जंहिं करे शहरी में हर क़िस्म जी आमद रफ़्त मुअतल थी वई आहे। इलाइक़े जा माण्हू चवनि था त संदन तालुके ओबावड़ी में 4 शुगर मिलूं मौजूद हुअण बावजूद बि ॿाहिरियां पंहिंजा अलॻि रोड कढण ऐं नाकार रहिया आहिनि, जंहिं जो सिधो असर मुरीद शाख जी शहरनि ते पइजे थो। 3 कलाकनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूद ट्राली न हटाई वई आहे, जंहिं सबबि शहरी मुकमल तौर सां बंद पियल आहिनि। कारोबार तबक़ो सख़्त परेशानी में मुब्तला आहे। दुकान बंद, मज़दूर बेकार ऐं मरीज़ तोड़े औरतूं रस्तनि में फाथल आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हीउ शहर मुकमल तौर लावारिस बणियल आहे। नज़र अचे थो केर बि ज़िम्मेवारी खणण लाइ तयार नाहे। अवाम आला इख्तियार इंतज़ामिया ऐं शुगर मिल मालिकनि खां मुतालबो करे थी त फौरी तौर नोटिस वठी ट्राली हटाए ट्रैफ़िक बहाल कई वञे ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खां बचाव लाइ अलॻि रोडनि जो बंदोबस्तु कयो वञे।